हजरत ज़ैद बिन हारिसा गुलाम आजाद हो पर अगवा थी बाजारन में खपंदे 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 70 रियासतन में खपियो उनखां बाद में अम्मा खदीजतुल कुबरा जे मिल्कियत में आयो अम्मा खदीजा हजरत ज़ैद बिन हारिसा के नबी पाक जे हवाले कयो साईं के तोहफे में ॾिने अने मुझे महबूब सां गॾु पियो हले मुझे हबीब पाक जी खिदमत पियो करे मुझे महबूब पाक जे मुझा दोस्त बुजुर्गो घर में ईंदो वा हबीबन करीमन जो कम कंदो वा मुझे मुस्तफा जो एडो त करीबा जो मुझे हबीब पाक जो हमराज बि आहे जने नबी पाक नबुवत जो ऐलान कयो मुझा प्यारा दोस्तो तबारन में सब गुलामन में सब खां पेरी ईमान ज़ैद बिन हारिसा आंदो वा माइटा गोले गोले कई साल गुजरे वया मुझा दोस्तो बुजुर्गो उन्हनि के हिकड़ो काफिलो मक्के पाक में आयो जिन ज़ैद बिन हारिसा के ॾिठो उन जे उहञाण मां उन जे तौर तरीक़े मां उन जे अंदाज़ मां उन्हनि के इहो लॻो त अल्लाह न भुलाईंदो हे उहो जवाना जेको हारिसा जो बच्चो अगवा थी वियो इहो ज़ैदा जॾहिं मिलिया नालो पुछाऊं त पाण फरमायो मां ज़ैद बिन हारिसा आहियां उन्हनि वधीक कोन चयो हलिया विया वञे हारिसा खे ॿुधाऊं हारिसा असां तुंहिंजो पुट ॾिसे आया आहियूं मके पाक में आ मुस्लमाननि जे नबी आ उन सां गॾु आहे हाणे तूं वञे हितां सोन खण चांदी खण पैसा खणी पंहिंजे बचड़े खे आज़ाद कराए आ मुंहिंजा प्यारा दोस्तो हारिसा उठ सोन जा भरिया चांदी जा भरे पैसा जाम खणी मुझे महबूब पाक जे दरबार में आया ज़ैद बिन हारिसा मौजूद कोन हुयो मुझे हबीब सां मुलाकात थी नबी पाक फरमायो कीअं आया आयो पंहिंजो तारफ़ अर्ज़ कयाऊं सोना असांजो बच्चो तव्हां वटि आहे साईं गुलाम नाहे आज़ादा धोखे सां गुलाम बनाए खपायो वियो आहे बहरहाल असां सोन बि आंदो वा असां चांदी भी आंदे आ असां पैसा भी आंदा आहिनि ये सब तव्हां के तानियो असां जो बचड़ो असां जे हवाले कयो वाह मुझा रहमत लिल आलमीन नबी तुझो इंसाफ मुझे महबूब फरमायो ऐ हारिसा जा वालिदा पैसे जी गाल काने का सोन चांदी जी गाल नाहे हजरत ज़ैद हिते मौजूद नाहे अमा पियो मानी खाओ पानी पियो ज़ैद अचण वारो वा मां पंहिंजे घर तो वञा अमा ज़ैद सां ॻाल्हायो अगर अमा सां गॾु हले त मां मुस्तफा करीम जी हजरत ज़ैद बिन हारिसा के दिल सां इजाज़त आहे न हिते मता अवा समझो त मां उनके बनाया उनके गालियों के चवा न ईंदो डारे के हिते हिता थी मुझे घर ईंदो मूसा मिलण का पेरी पेरी अवा उन सा गाल बोल करियो जी अवा सा गड हले मां मुस्तफा जी मना मुझे इजाजत पैसो मां इंसानियत जो व्यापार न कंदो आहियां पैसो न खपे सोन न खपे चांदी न खपे मुझा महबूब पाक गाल करे हलिया वया हेडा अम्मा भी आई आ बाबो भी आयो आ भेनरियूं भी आयो आहिन हाने इंतजार में आहिन कदे तो हजरत ज़ैद अचे ओ मुझा प्यारा ज़ैद नबी पाक जे कम सां वियो हो जडे जो ज़ैद आयो जडे
अगवा छो हो तने नंढो ॿार हो हाणे वॾो थी आयो आ मुछूं निकिरी आयो आहिनि चेहरे ते जवानी जो आलम आ जॾहिं जीजल अम्मा ओ मुंहिंजा दोस्त पंहिंजे बच्चे खे ॾिठो वा मां हूंदी आहियां अल्लाह जो कसम ओ मुंहिंजा दोस्त अगर के अल्लाह न करे के मां जो पुट मरी वेंदो वा साल बिन में विसरी वेंदो वा पर जेको पुट अगवा थींदो वा उहा मां सुख सां सुम्हंदी नाहे मानी कोन वणंदी आ पानी कोन वणंदो वा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो ज़हन में अलाए कहिड़ा ख्याल तसव्वुरात ईंदा आहिनि सुठो खाधो मां पे के ज़हर थी लॻंदो वा पानी ईंदो बच्चे जी उन याद अचे वेंदे कपड़ा सुठा ॾिसंदा इहो सोचींदा बच्चे खे लाइ कहिड़ा पातल आहिनि पाण जॾहिं मानी खाईंदा सोचींदा बच्चे लाइ छा खाधो यानी रोज उन जे लाइ मौत हूंदो वा वरी भी जीणो भी हुन खे पवंदो वा अहिड़ी ज़िंदगी हुन माई गुज़ारी आ जॾहिं पंहिंजे बच्चे खे ज़िंदा साम्हूं ॾिठई अवां पाण ॿुधायो उन अम्मा जे जज़्बात जो आलम छा हूंदो उन मां जी मोहब्बत छा हूंदी अम्मा चुपड़ी वई बाबो चुपड़ी वयो भेनरियों चुपड़ी वयो मां पई चवे ओ मुंहिंजा पुट ज़ैद नबी पाक इजाज़त ॾिनी आ पुट हाणे हल पंहिंजे घर हलो बाक़ी ॻाल्हियूं घर हली कंदासीं उते अहवाल कंदासीं ओ मुंहिंजा बचड़ा इहे सालनि जूं जुदायूं आहिनि इहे सालनि जूं ॻाल्हियूं आहिनि थोरी देर में पूरियूं कोन थी हल अहवाल उते कंदासीं मां जे दिल रखण जे लाइ ॿ टे कदम अॻियां हलो ओ मुंहिंजा दोस्त हिकिड़ो हथ अम्मा जे हथ में आ ॿियो हथ हज़रत ज़ैद बिन हारिसा जो पंहिंजे बाबे जे हथ में आ हीअं वञनि पिया पुठियां भेनरियूं अचनि पियूं चंद कदम अॻियां हली करे हज़रत ज़ैद बिन हारिसा चयो ओ बाबा अवां ॻोठ हलो चंद ॾींहंनि खां बाद में महबूब खां इजाज़त वठी अवां सां मुलाक़ात करण ईंदुसि इजाज़त ॾेई छॾी आहे पुट हाणे हले फरमायो मां ओ मुंहिंजे मां अल्लाह जो कसम तू मुखे मिठिया अब्बा भी मुखे मिठो आ भेनरनि सां भी मुखे प्यारा पर अल्लाह जे हबीब जो इश्क मुझे खून जे कतरे कतरे में आ मुझे जिस्म जे ज़रे ज़रे में आमना जो लाल समायला मां दुनिया ता छॾे तो सगा मां पे छॾे तो सगा पर आमना जो लाल नथो छॾे सगा मां दुनिया छॾे तो सगा पर महबूब के नथो छॾियां नथो न छॾे सघंदुसि छॾण चाहियां त बि न छॾे सघंदुसि ओ मुंहिंजा दोस्त अम्मा समझायो बाबे समझायो पे समझायो मुझे महबूब जे दरबार में मोटे आया वठे आया नबी पाक के अर्ज कयां हबीबा अवां हज़रत ज़ैद के चौथा सां गॾु हले मुझे महबूब फरमायो ज़ैद अगर वञण चाहे त मां मुस्तफा जे तोखे इजाज़त मां तोखे चवां तो भले वञ अर्ज कयां मुंहिंजा राणा अल्लाह जो कसम अवां त मूंखे इजाज़त ॾेई रहिया आहियो पर मां ज़ैद बिन हारिसा हिकु ॾींहुं बि तो महबूब बग़ैर न गुज़ारींदुसि अगर अवां खां वेंदुसि त मुंहिंजी दिलि फाटी पवंदी फिराक रसूल में मुझो मौत थींदा मुझा दोस्त
तुझे मुझे हबीब जे उवा शख्सियता मुझे मुस्तफा करीम जो जिक्र जानवर बुदल हबीब जे मोहब्बत में मस्त हबीब जे इश्क में मस्त हजरत ईसा अलैहिस्सलाम बैतुल्लाह में पियो खिताब करे मुखां बाद नबी ईंदो ज़मीन ते नालो मोहम्मद आसमान ते नालो अहमद होंदो मादा कल बसर जे अखिन वारो होंदो अलम नशरह लक जे सीने वारो होंदो ऐ मुजा हवारियो मां ईसा अलैहिस्सलाम ते अल्लाह पाक जो फज़ला पर मां ईसा अलैहिस्सलाम उन रब जी रज़ा चाहींदो आहियां मुखां बाद में वो महबूब अचण वारो बा जे हबीब जी रज़ा खुद रब चाहींदो